वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां यूनान वेझो समुंड में बेड़ी बुॾण जे वाक़े जी जांच करण जी हिदायत। वज़ीर आज़म इंसानी स्मगलिंग में मुलविस जवाबदारनि जे ख़िलाफ़ घेरो तंग करण जी हिदायत। वज़ीर आज़म जे कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि खे अवाम सां वेसाघाती कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जो हुकुम। वज़ीर आज़म पारां इंसानी स्मगलिंग जहिड़े ख़तरनाक ॾोह में मुलविस एजेंट जे ख़िलाफ़ तुर्त क्रैक डाउन ऐं सज़ा ॾियण जो हुकुम। वज़ीर आज़म जी हिदायत ते DIG खे वाक़े में फौतन ऐं ज़ख़्मियुनि जी मालूमात लाइ फोकल पर्सन मुक़ररु करे छॾियो। मिठी, इस्लामकोट ऐं नगर पार्कर समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। गुज़िरियल राति मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात दौरान खिवण किरण जे धारदार वाक़िअनि में 2 औरतूं सड़ी ज़ख़्मी थी पयूं। केतिराई चौरा ड्रही पट पइजी विया। इंतज़ामिया थर जे मारूलनि जी का बि सार न लधी। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल मौसमियात खाते मूजिबि नगर पार्कर में 330 मिलीमीटर, इस्लामकोट तालके में 173 मिलीमीटर, पीपलो तालके में 175 मिलीमीटर, कलोई में 80 मिलीमीटर, शाशरो में 110 ऐं डाहली में पई। थर जे ज़िले इंतज़ामिया पारां थर में सामूंडी तूफ़ान दौरान तेज़ बरसातुनि दौरान रही पट पयल घरनि ऐं मरी वियल चौपायो माल समेत थियल नुक़सान जो सर्वे कराइण जो फ़ैसिलो। डिप्टी कमिश्नर थर पार्कर पारां मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि खे सर्वे जी हिदायत। DC चयो त ऑफिसर तूफ़ानी बरसातुनि सबबि थियल नुक़सान जी सर्वे करे तस्वीरुनि समेत तफ़सीली रिपोर्ट तयारु कनि त जीअं मिसकीन माण्हुनि जे कुदरती आफ़त में थियल नुक़सान जो अज़ालो करे सघिजे। रूस चयो आहे त पाकिस्तान खे तेल जी ख़रीदारी में का बि ख़ासि रियायत न ॾिनी आहे। अमेरिकी नशरियाती इदारे जी रिपोर्ट मूजिबि रूस चयो आहे त असां पाकिस्तान खे तेल जी एक्सपोर्ट शुरू करे छॾी आहे। चीनी करंसी युआन खे अदायगी तौर क़बूल करण ते राज़को ज़ाहिर कयो आहे। रूसी मीडिया जो चवणु आहे त मॉस्को में आलमी इक़्तिसादी कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे रूस जे तवानाई जे वज़ीर निकोली शोल्गनोव चयो त पाकिस्तान खे तेल जी फ़राहमी शुरू थी वई आहे। पार्टनर सिस्टम तहत शयूं फराहम करण वारे मामले ते ॻाल्हियूं थियूं, पर हींअर ताईं को बि फ़ैसिलो थी न सघियो आहे। सुत्समा वरी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त फिल्म ठाहींदड़नि खे आमदनी ते टैक्स जी छूट ॾिनी वई आहे। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त असांजी हुकूमत फिल्म पॉलिसी जी शुरूआत कई। हुकूमती क़दमनि सबबि फिल्म इंडस्ट्री बहाल थी। हुकूमत अवाम खे तफ़रीह फराहम करण लाइ कोशिशुनि में रुधल आहे। सामूंडी तूफ़ान बिपरजॉय ख़तम थी वियो। कराची जे सी व्यू, हॉक्स बे ऐं ठटे जे साहिली इलाइक़नि में समुंड किनारे कचरे जा ढेर लॻी विया। ठटे ऐं सजावल ऐं बदीन जे साहिली इलाइक़नि में माहीगीरनि जी वापसी जो सिलसिलो जारी। माहीगीर पंहिंजे होड़नि मां पाणी कढण ऐं मरमत करण में मसरूफ़। केतिराई माहीगीर शिकार लाइ ॿीहर समुंड तरफ़ रवाना। डिप्टी कमिश्नर बदीन जो चवणु आहे त माहीगीरनि जी ॻोठनि में अॼु 7000 खां वधीक माण्हुनि में राशन विरहायो वेंदो। पीपल्स पार्टी जे अॻूणे MNA शेर मोहम्मद बलोच जी जनाज़े नमाज़ मलीर जे दाऊद बिरोही ॻोठ में अदा कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं मुर्तज़ा वाब समेत सूबाई वज़ीरनि, MPs ऐं चूंडियल नुमाइंदनि PP अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मरहूम शेर मोहम्मद बलोच जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त शेर मोहम्मद बलोच पीपल्स पार्टी जो सचो जियालो हो। संदसि ख़िदमतूं हमेशह यादि रखी वेंदियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां पीपल्स पार्टी जे अॻूणे MNA शेर मोहम्मद बलोच जे लाॾाणे ते दुख ऐं वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे ताज़ियती पैगाम में चयो आहे त शेर मोहम्मद बलोच जूं पार्टी लाइ ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। शेर मोहम्मद बलोच पार्टी जो वफ़ादार ऐं साबित क़दम साथी हो। मलीर में गडाफ सिटी पुलिस फार्म हाउस में डांस पार्टी करण जे इल्ज़ाम में 4 मर्दनि ऐं 2 औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। सोशल मीडिया ते शाह फार्म हाउस ते डांस पार्टी जी ख़बर वायरल थियण बाद गडाफ पुलिस जी कार्रवाई। फार्म हाउस जो मालिक ऐं अमले समेत केतिराई मर्द ऐं औरतूं फरार थी विया।
पाकिस्तान कोस्ट गार्ड जो उथल वेझो ऑपरेशन गाड़ी मां वॾे मिक़दार में क्रिस्टल ऐं आइस मंशात बरामद। तर्जुमान कोस्ट गार्ड चयो आहे त उथल अलमराज होटल वेझो गाड़ी खे रोकण जो इशारो कयो त जवाबदार गाड़ी छॾे फरार थी विया। तलाशी दौरान गाड़ीअ मां 4.5 किलोग्राम क्रिस्टल ऐं 5 किलो आइस हथाई आहे, जंहिंजी आलमी मार्केट में क़ीमत $1.23 मिलियन आहे। ऐं सऊदी अरब जल्द ईरान में सफ़ारतखानो खोलण जो ऐलान करे छॾियो। सऊदी ऐं ईरानी परॾेही वज़ीरनि पारां मेरीटाइम सिक्योरिटी ऐं गॾियल सहकार खे हथी वठाइण ते ज़ोर। सऊदी परॾेही वज़ीर पारां ईरानी सदर खे सऊदी अरब अचण जी दावत। ईरानी सदर इब्राहिम रईसी चयो आहे त मुस्लमाननि जा दुश्मन ईरान ऐं सऊदी अरब जे लाॻापनि ते ख़ुशि न आहिनि।